अॼु मुंहिंजे लाइव अचण जा जेके आहिनि उहे बुनियादी ॿ मक़सद आहिनि, ॿ इशू आहिनि जिन ते मुख़्तसरनि जेको आहे सो तव्हां सां मां पंहिंजूं ॻाल्हियूं शेयर कंदुसि। हिकिड़ो तरीक़ो हिकिड़ो जेको आहे मौज़ू उहो ही आहे त नादरा जे तरफ़ां हिकिड़ो ऑनलाइन सिस्टम शुरू कयो वियो आहे त हिन मुल्क में जेकी बि गैर क़ानूनी माण्हू आया आहिनि, मिसाल बिहारी, अफ़गानी, बर्मी, बंगाली, ॿिया जेकी बि आहिनि, उन्हनि जेकी बि हिन वक़्त ताईं कूड़ा शिनाख्ती कार्ड ठाहिराया आहिनि जंहिंमें FIA जेको कराचीअ जा अंग अखर आहिनि त 40 लख माण्हुनि जेको आहे सो कराचीअ मां ऐं हैदराबाद मां ऐं ॿियनि सांगड़ मां इन्हनि मां 40 लख गैर क़ानूनी कार्ड उन्हनि ठाहिराया आहिनि। हाणे उहे जेके कार्ड ठहिया आहिनि उहे मुख़्तलिफ़ कंहिं न कंहिं ख़ानदान जे सीरियल में सां उन्हनि उहे ठाहिराया आहिनि। हिकिड़ो हर ख़ानदान जो पंहिंजो पंहिंजो हिकिड़ो सीरियल थींदो आहे नंबर। मिसाल मुंहिंजो जेको शनाख्ती कार्ड आहे उनजो आॾो त आहे 41203, इहो उनजो जेको आहे सो आहे तालके ऐं कोड जो ज़िले जो कोड आहे। उन खां पोइ वरी जेको आहे ॿियो नंबर आहे 213 फलाणो, उहो सीरियल वाइज़ हूंदो आहे। उहो हर ख़ानदान जो जेको वॾो हूंदो आहे उन हिसाब सां उहो सीरियल वाइज़ ॾिनो वेंदो आहे। पोइ उनजो जेको औलाद हूंदो आहे, उनजी घरवारी, उनजो ॿार औलाद, पुट धीअरियूं या उनजी माउ जेका उन सां लाॻापियल हूंदी आहे, पोइ उहा उन सीरियल में हूंदी आहे, उन सीरियल जे नंबर सां हूंदी आहे। नादरा जेको आहे हीउ जेको सिस्टम कढियो आहे ऑनलाइन सिस्टम, त तव्हां घर वेठे पंहिंजी मोबाइल तां SMS में लिखो 8009 ऐं हेठि जेको आहे लिखो पंहिंजो मैसेज में पंहिंजो शनाख्ती कार्ड नंबर जेको आहे उहो स्पेस में हुजे। मिसाल मुंहिंजो 41203 वरी स्पेस वरी नंबर डैश वरी स्पेस वरी पोइ 2 या 1 या 3 या 4 इहो जेको इहो 13 डिजिटल्स जो जेको नंबर आहे उहो उन ते लिखो। उनखां पोइ हेठि उन में लिखो तव्हांजे कार्ड जे साम्हूं हेठि लिखियलु हूंदो डेट ऑफ इशू। कार्ड जी जेका आहे उहा तव्हांजे कहिड़ी डेट ते इशू थियो आहे उहा हेठि जेका आहे उहा डेट लिखंदव। उन खां पोइ उहो तव्हां सेंड कयो त 2 मिंटनि में तव्हांखे रिप्लाई अची वेंदो। जे इतफ़ाक़ आहे तव्हांजो कार्ड जो नंबर सही न लॻो हूंदो त तव्हांखे ॿुधाईंदो त तव्हां दुबारा ॿीहर पंहिंजो नंबर जेको आहे सो उन में हणो। ऐं जेकॾहिं डेट ऑफ इशू जो को नंबर घटि वधाई हूंदी त तव्हांखे चवंदो त तव्हां डेट ऑफ इशू ग़लति हई आहे, वरी सही नमूने सां हणो। पोइ अहिड़े नमूने सां जॾहिं तव्हां पंहिंजो उहो मोकिलींदव सही, त सही में तव्हांजो ख़ानदान जा घर जा भाती जेके आहिनि उहे अची वेंदा। तव्हांखे ख़बर हूंदी त मुंहिंजे ख़ानदान जे घर जा भाती ही आहिनि। हाणे उन मां फ़ाइदो कहिड़ो आहे त उन में जेकॾहिं उन तव्हांजे ख़ानदान में को ॿियो अजनबी नालो जेकॾहिं हूंदो त उहो तव्हां पकिड़े वठंदव त यार हीउ अजनबी जेको नालो आहे हीउ त मुंहिंजे ख़ानदान जे सीरियल में आहे ई कोन्हे, मुंहिंजो हिन ख़ानदान सां हिन सां माण्हू सां मुंहिंजो वास्तो ई कोन्हे। त तव्हां हेठि लिखंदव हा जेकॾहिं तव्हांजी ख़ानदान जे जेके माण्हू आहिनि उहे जेकॾहिं सही आहिनि, फिगर्स सही आहे, त तव्हां उन ते जेको आहे सो लिखंदव 2 लिखी सेंड कंदव त माना तव्हां सही आहियो। तव्हांजी जेका फिगर आहे उहा सही आहे, तव्हांजे जेका ख़ानदान जा माण्हू आहिनि उहे सही आहिनि। पर जेकॾहिं सही न आहिनि ऐं तव्हांजो उन ख़ानदान में को अजनबी माण्हू शामिलु थी वियो आहे त तव्हां उन में लिखंदव 1 लिखंदव त उन खां पोइ तव्हांखे मैसेज ईंदो त असांजे नादरा जो नुमाइंदो जेको आहे उहो तव्हां सां मिलंदो। ऐं पोइ ॿिए ॾींहं ते या 3 ॾींहं ते नादरा जो नुमाइंदो तव्हां सां राब्तो क़ाइमु कंदो ऐं तव्हां सां मिलंदो, तव्हांखे पुछा कंदो, उहा तव्हां खां समूरी डिटेल वठंदो। त इहो हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो आहे त हीअ जेके 40 लख गैर क़ानूनी अफ़गानियुनि, बर्मियुनि, बंगालियुनि, मतिलबु त जेके ॿाहिरियां मुल्कनि जा माण्हू हिते उन्हनि जा कार्ड जेके ठहिया विया आहिनि, जेकी ख़ुदि पंहिंजो नादरा जे कुझु माण्हुनि जेको आहे सो रिश्वत एवज़ ठाहिया आहिनि। त हाणे हीउ हिकिड़ो तरीक़ो आहे। हाणे तव्हां सुवालु हिते पैदा थो थिए
त भला नादरा खे अहिड़ी कहिड़ी ज़रूरत पई आहे, इंटीरियर मिनिस्ट्री खे पाकिस्तान खे अहिड़ी कहिड़ी ज़रूरत पई आहे? त उन जो जवाबु जेको आहे हिकिड़ो सिंपल आहे त हीअ असांजे करे को कोन था कनि, हिननि खे को सिंधी माण्हुनि जो लाचार कोन्हे जो हू कनि था। असुल में हिननि सां ख़ुदि प्रॉब्लम था थियनि त 40, 50, 60, 70 लख माण्हू जेकॾहिं गैर क़ानूनी तौर अची हिते रहनि था ऐं उहे पंहिंजो कूड़ा शनाख़्ती कार्ड ठाराइनि था त ख़ुदि हिननि जे लाइ अमन अमान जो मसइलो थिए थो। ख़ुदि हिननि जा ॿिया लॉ एंड ऑर्डर सूरताल ऐं अलक़ाइदा ॿिया जेके दहशतगर्द तंज़ीमूं आहिनि उहे उन में जेको आहे सो उहे उन में पनाह वठनि था ऐं ख़ुदि हिननि जे लाइ जेको आहे सो थ्रेट आहे जेकी ॾोह थियनि था। मिसाल जेकॾहिं मां 7 सालनि खां हिन मुल्क जो रवासी आहियां त मूं में ऐं हिकिड़े गैर क़ानूनी ॿाहिरि ईंदड़ में जेको आहे उहो फ़र्क़ु आहे। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त अक्सर करे असां वटि जेकी ख़ुदकश बम हमला था थियनि उन में उहे गैर क़ानूनी माण्हू जेके आहिनि उहे शामिल आहिनि। उहे उन्हनि खे पैसा ॾेई उन्हनि खे पोइ जैकेट पाराए ऐं उन्हनि खे कराइनि था। पोइ जॾहिं डेटा अचे थी त डेटा उनजी नथी मिले, पोइ या वरी जेकॾहिं मिले थी त उहा को अज़बुक जो थो मिले, को अफ़गानिस्तान जो थो मिले, को ॿिए मुल्क जो थो मिले। तंहिंजे करे ही सची ॻाल्हि हीअ आहे त ही नादरा जो जेको ही ऑनलाइन वेरीफाइड जेको सिस्टम आहे इहो ॾाढो बहितरीनु आहे। मां वरी उन नंबर खे दोहरायां थो 8009 इहो हुननि जो जेको आहे सो नंबर आहे ऐं उन ते तव्हांजा पैसा बि कोन कटिबा, मैसेज तव्हां करे सघो था। इहो हिकिड़ो बहितरीनु सर्विस आहे। इन जे तरीक़े सां तव्हां जेको आहे सो कूड़नि शनाख़्ती कार्डनि खे पकिड़े सघो था। ऐं ॿियो त हीअ बि ख़ुदि FIA वारा बि हींअर उन्हनि जी रिज़ल्ट ईंदी ॾींहं ॿिनि में अचण वारी आहे त उहे कहिड़ा जेके आहिनि सो हिन वक़्त ताईं कूड़ा शनाख़्ती कार्ड रद्द कराए चुका आहिनि। असांजो गॾियल मुतालबो आहे, सिंध जे माण्हुनि जो गॾियल मुतालबो आहे त जेकी बि हिते कूड़ा शनाख़्ती कार्ड ठाहे ॾिना विया आहिनि उहे फौरी तौर रद्द कयो। असांजो मुतालबो सिंपल सिर्फ़ु इहो आहे। मिसाल जेकॾहिं जेका अंग अखर FIA ॾिना आहिनि त 40 लख, पर मां त मुंहिंजे अंदाज़ मुताबिक़ त 40 लखनि खां इहो घणो मथे आहिनि। 70-80 लख माण्हुनि खे हिननि ठाहे ॾिना आहिनि जेको 20-30 सालनि खां वठी इहो कार्ड जेको इहो ठाहींदा था पिया अचनि। त असांजो मुतालबो आहे त FIA जेको ख़ुदि हिकिड़ो जेको आहे सो इदारो आहे या नादरा आहे, उन्हनि वटि पाण वटि बि तमामु घणियूं डेटा आहिनि। तंहिंजे करे असांजो गॾियल मुतालबो आहे त इहे फौरी तौर कार्ड जेके सो रद्द कयो ऐं असां बि पंहिंजे सर सां इहो हिसो थोरो ॻंढियूं। इहो ख़ुदि असांजे फ़ाइदे में आहे त कंहिं असांजे सीरियल में जेको आहे को गैर क़ानूनी माण्हू त को कार्ड न ठारायो आहे। हिकिड़ो इहो इशू आहे जेको तव्हां सां मां शेयर कयो ऐं इहो नंबर ज़रूरी नोट कयो 8009। उनखां पोइ पंहिंजो शनाख़्ती कार्ड जो सीरियल ऐं पोइ डेट ऑफ इशू इहो तव्हां जेको आहे सेंड कयो। अच्छा, हाणे जेका ॿी ॻाल्हि चवूं था उहा मां वीडियो जेका आहे सा उहा यूट्यूब पंहिंजे चैनल ते रखी बि आहे, मुख्तियार अब्बासी MATv ते रखी आहे। त हींअर ताज़ो जेको आहे कल्ह वरी सिंध हुकूमत त जेको आहे सो नोटिफिकेशन कढियो आहे त गैर मुइना मुदत ताईं जेको आहे सो असां तालीमी इदारा बंदि था कयूं। अॻु में हुननि चयो त 21 ताईं जेको आहे सो 22 ताईं 23 ताईं तालीमी इदारा बंदि रहंदा। वरी उनखे पोइ चयूं त हाणे उन में हफ़्तो जेको आहे सो असां वरी पोइ था डिले था कयूं। हाणे त वरी हफ़्ते जी ॻाल्हि ख़राब बि वरी जेको आहे चयो अथनि त गैर मुइना मुदत ताईं जेको आहे सो इदारा बंदि था कयूं। छो त असांखे हेल्थ डिपार्टमेंट जेको आहे चयो आहे त मथे हफ़्ते में जेको आहे कोरोना जी वधीक शिदत लहर जेका उहा शिदत उहा अख़्तियार कंदी, तंहिंजे करे असां इहा रिस्क नथा खणी सघूं। मुंहिंजे नज़र में उन ते तमामु घणो रिएक्शन बि थिए पियो, आयो बि आहे। सॼी सिंध जे सिविल सोसाइटी एजुकेशनल जेके रिफॉर्म्स आहिनि, जिन खे तालीम सां प्यार आहे, जिन खे पंहिंजे वतन सिंध धरतीअ सां प्यार आहे, उहे बि तमामु घणियूं उन्हनि कल्ह ट्विटर ते सेव एजुकेशन सेव सिंध जे नाले सां ट्रेंड बि हलियो हो। त सची ॻाल्हि इहा आहे त 1.5 साल 2 सालनि खां वठी तालीमी इदारनि जे बंदि थियण जे करे असांखे तमामु वॾो नुक़सानु पियो आहे। असीं सचु पुछो त असांजो जेको आईंदड़ नसुल आहे उहो 10-15 साल 20 साल जेको आहे सो पोइ ते हलियो वियो आहे। ॿारनि जी तालीम सफ़ा तबाह थी वई आहे।
त इन जो को अल्टरनेट तव्हां कढो. मिसाल इन जा अल्टरनेट ही आहिनि त भई जिथे 100 शागिर्द जंहिं क्लास में पढ़नि था या 50 शागिर्द जंहिं क्लास में पढ़नि था, उते तव्हां 25 शागिर्द हिकिड़े ॾींहुं आणियो, 25 शागिर्द ॿिए ॾींहुं आणियो. इहो SOPs ते अमल कयो. हुननि में 4-4 फुट जो तव्हां डिस्टेंस करायो, हुननि खे तव्हां मास्क पारायो, हुननि खे तव्हां सैनिटाइज़ हणायो. पाण जेको आहे सो उस्ताद आहिनि उहे जेके इंजेक्शनूं कराइनि, उहे जेके ॾिसो वैक्सीन कराइनि. त इहो हिकिड़ो तरीक़ो आहे. हिन वक़्तु ताईं असांजो बि ॾोहो आहे त असां अञा काफ़ी माण्हुनि असांजनि जेको आहे सो वैक्सीन कोन कराई आहे. तंहिंजे करे पर सची ॻाल्हि इहा आहे त ही जेको नोटिफिकेशन निकितो आहे इहो ॾाढो हिकिड़ो शॉकिंग नोटिफिकेशन आहे. ऐं असांखे तमामु वॾो ॾुख थो थिए पियो त असांजे बचड़नि जी जेका आहे उहा तालीम तबाह पई थी थिए ऐं ॾाढी ॾुखी सूरत हाल आहे. 1.5 साल खां वठी जेको आहे इहो मुसलसिल हले थो पियो. ऐं दुनिया में जिथे जदीद तरक़ी याफ़्ता मुल्क आहिनि उते बि स्कूल बंदि आहिनि, पर हुननि वटि ॿिया सिस्टम बहितर आहिनि. हुननि वटि ऑनलाइन सिस्टम बहितर आहे, हुननि वटि टेक्नोलॉजी आहे. तंहिंजे करे हू वरी बि पाण खे रिकवर करे था वञनि. पर असां वटि त जेको आहे ऑनलाइन सिस्टम बि बहितर कोन्हे को. ॿारनि वटि कंहिं वटि मोबाइल आहे, कंहिं वटि न आहे, कंहिं वटि कीअं आहे. त सूरत हाल ॾाढी ॾुखी आहे. ॿी ॻाल्हि इहा आहे त सिंध गवर्नमेंट खे ही मूंखे त नाअहल लॻनि था, गैर ज़िम्मेवार था लॻनि. भई तव्हां जेके पॉलिटिकल माण्हू आहियो, तव्हांजो हेल्थ सां छा वञे. तव्हां इहो ऐलान जेको आहे डॉक्टरनि खां करायो न. डॉक्टर अची माण्हुनि खे चवनि, हिकिड़ो बोर्ड तव्हां हिकिड़ो तमामु माहिर डॉक्टरनि ते बोर्ड जेको आहे वेहारियो. उहो बोर्ड वेही तय करे त भई हाणे जेको आहे सो SOPs ते कीअं अमल थींदो, कोरोना जी लहर ईंदी या न ईंदी. ही हर मामले ते जेको आहे असांजी मुराद अली शाह जेको आहे सो ईअं वेठो आहे साम्हूं त हाणे हीअं था कयूं. ॼण त डॉक्टर जो कोरोना जो वॾे में वॾो ॿाहिरि ई पाण आहे. इहा ॻाल्हि ईअं न थियणु खपे. डॉक्टर जो शोबो डॉक्टर हल करे. कोरोना जो मामिलो जेको आहे उहो डॉक्टर वधीक सम्झी सघे थो. असां सां मुसीबत इहा आहे त जेकॾहिं मां मिनिस्टर आहियां रेवेन्यू जो त मां ॻाल्हायां थो हेल्थ ते. जेकॾहिं मां मिनिस्टर आहियां हेल्थ जो त ॻाल्हायां थो लॉ ते. त इहो इनजे करे पोइ हीअ सॼी गड़बड़ पैदा थी थिए. ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त माण्हू बि जेके आहिनि असांजा उहे सुवाल पुछणु उन्हनि जो बिल्कुलु सही आहे त भई स्कूल बंदि न, उते तव्हांखे कोरोना नज़र अचे थी. पर हीअ जेके जलसा, जेके जुलूस, जेके रैलियूं, जेके माल पिड़ियूं, जेके शहरनि में दुकान, जेकी मेला मलाखड़ा जेके थियनि था, जिते लखे माण्हू गॾिजनि था, हिक ॿिए में पीउ आहे, ॿिज छटण जी जॻह कनि, उते कोरोना जेको आहे उते तव्हां उन्हनि ते अमल नथा करायो. अचे 1.5 साल खां वठी तव्हां इहे स्कूल बंदि करे छॾिया आहिनि. सो असांजो मिनिस्टर साहिबु जेको नओं आयो आहे साईं सरदार शाह साहिबु, उन चयो त उनजो बि तव्हां स्टेटमेंट पढ़ियो हूंदो त असां स्कूल नथा खोले सघूं. त इहो जेको आहे न त असां स्कूल नथा भई स्कूल नथा खोले सघूं. माण्हुनि खे तव्हां मुतमिन कयो न. तव्हां अचे सरदार शाह वेहे साम्हूं वेही ॻाल्हाए, TV ते ॻाल्हाए, पंहिंजी सोशल मीडिया ते वेही आर्ग्यूमेंट ॾे त आख़िर छा मसइलो आहे. माण्हू त इहो ई था सम्झनि, सची ॻाल्हि इहो था सम्झनि ऐं चवनि था त हिननि खे पैसा था मिलनि त जेको आहे उनजे करे. हाणे हिननि खे कोरोना खे सची ॻाल्हि इहा आहे त कंट्रोवर्शियल कोरोना आहे, पंहिंजी जॻह ते आहे ऐं शिदत सां आहे. पर कोरोना खे कंट्रोवर्शियल जेको आहे उहो हिननि हुकुमराननि पाण बणायो आहे ऐं उन में माण्हुनि खे हिननि पाण मुझायो आहे. ऐं हीअ जेका ऑफिसरशाही आहे इन माण्हुनि खे मुझाए विधो आहे. हिकिड़े हंधि लखे माण्हुनि जा गॾु जेके ॾिसो इज्तिमा था थियनि पिया, उते कोरोना कान्हे का. ॿिए पासे जेको आहे सो तव्हां क्लास में जेकॾहिं 50 स्टूडेंट उते तव्हां 20 खे घुराए पढ़ायो त उते कोरोना अची थो वञे. हीअ अजीब सिस्टम आहे. उस्तादनि खे अञा ताईं तव्हां वैक्सीन न कराए सघिया आहियो ऐं असां उन में असांजा बि काफ़ी ॾोह आहिनि, असांजे माण्हुनि जो बि ॾोह आहे त उन्हनि अञा ताईं वैक्सीन कोन कराई आहे. तंहिंजे करे मां जो मुतालबो आहे त महिरबानी करे हिन नोटिफिकेशन ते जेको आहे सो नज़रसानी कयो. स्कूल खोलियो, उन ते SOPs ते अमल करायो ऐं उस्तादनि खे वैक्सीन करायो ऐं ॿारनि खे जेको आहे सो जेकी वॾा ॿार आहिनि उन्हनि खे वैक्सीन करायो ऐं उन्हनि खे SOPs ते अमल करायो. मास्क पारायो, पंहिंजो सैनिटाइज़र उन्हनि खे हणायो. स्कूल खोलियो महिरबानी करे. इहे मुंहिंजूं थोरियूं मुख़्तसरनि गुज़ारिशूं हुयूं जेके अॼु तव्हां सां मां लाइव अची तव्हां सां ॻाल्हियूं शेयर कयूं आहिनि. हिकिड़ो
उहो शनाख़्ती कार्ड वारो मसइलो आहे, उहो तमामु वॾो इशू आहे। उन में असां सभु थोरो इहो घणो पंहिंजे लाइ बि कयूं, पंहिंजे वतन धरती जे लाइ बि कयूं त SMS ज़रूरु कयूं ऐं पंहिंजी उन में वठूं, असांजे ख़ानदान जी डेटा वठूं। ऐं ॿियो गवर्नमेंट ते ई प्रेशर रखूं त महिरबानी कयो स्कूल खोलियो, पोइ SOPs ते अमल करायो पंहिंजो, ऐं उस्तादनि जी वैक्सीन करायो। जेको उस्ताद वैक्सीन नथो करायो उनखे तव्हां ख़तमु करे छॾियो, ड्यूटी ख़तमु करे छॾियो हुनजी। तंहिंजे करे स्कूल खोलियो ऐं ॾाढो नुक़सानु पहुतो आहे सिंध जे तालीम जो, ऐं सिंध जी तालीम सफ़ा तबाह थी वई आहे। असांजो जेको ॿारड़ो आहे सच पुछो त असांजो 5-10 साल पोइ हले वियो आहे। महिरबानी जेकॾहिं मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हांखे बहितर लॻनि, सही लॻनि त हिन खे तव्हां जेको आहे सो ॿियनि दोस्तनि ताईं शेयर कयो, कमेंट्स में मुंहिंजी रहनुमाई कयो। महिरबानी तव्हांजी। थैंक यू। ख़ुदा सदाईं ख़ुशि हुजे।